कंहिंखे कॾहिं ॾकणो कोन्हे, हमेशह ॾकणो पवंदो आहे। तव्हां पहिरीं कोन कयो आहे, मां तव्हांखे सलाह नथी ॾियां, तव्हां मूर्खता कयो। उहो तव्हांखे महसूसु थींदो आहे त प्रभु चाहींदा आहिनि त कुझु नयो कयो ऐं उनखे आज़मायो असफल जे डप सां। शरीर ते बिल्कुलु भरोसो कोन्हे। तव्हांखे उन सां आत्मविश्वास कोन हासिल करणो आहे। माण्हू तव्हांजे बारे में छा था सोचनि, तव्हांखे छा था चवनि, तव्हां कंहिंखे ॼाणियो था नथा ॼाणियो, पंहिंजी शिक्षा जे स्तर ते कोन आहियो ऐं या जाइदाद वठो था या नथा वठो, घर में आहियो या इलाइक़े में आहियो, जेको बि तव्हां पायो था, तव्हांजो भरोसो कयो मसीह में, छाकाणि त मसीह में उहो सभु कुझु आहे ऐं मर्द या ज़ाइफ़ा बराबरि आहे ऐं यहूदी या यहूनी उन जे विच में विराए करे वार दीवार करे करे उन सां गॾु ठही करे उहो ॿिए सां बहितर कोन थींदो त हिकु ॼणो सम्झी वठे छा त शइ जो उधार थींदो या असांजो उधार थींदो। असांखे इहो कोन ॾिसणो आहे त भरोसो करणु घुरिजे मूंखे। मां ख़ाली इहो चवंदमि असां सभई आहियूं, ॿियो कुझु कोन्हे, सभु कुझु ऐं उनजो आहे। जॾहिं मुंहिंजी पहचान चुराई वई, शैतान असल में पुठियां वेठो। जॾहिं असां नंढा हुयासीं त मुंहिंजे पिता मुंहिंजो शोषण कयईं। तव्हां मां घणनि मुंहिंजी कहाणी ॿुधी हूंदी, पर तव्हांजी उहा कहाणी आहे, पर त बि मां तव्हांखे ॿुधायां थी। हीअ शायदि तव्हांजो स्कूल में मज़ाक उॾायो वेंदो हो, शायदि तव्हां सिखण में असमर्थ हुया, तव्हांजी परेशानी हुई, ॿियो कुझु बि हूंदो, त जेका प्रबंध हूंदा आहिनि उहो ॿिए कंहिंजे लाइ तकलीफ़ मिलंदी आहे जीवन में। संसार में ॾाढा घटि परिपूर्ण परिवार आहिनि त जेके परिपूर्ण ॾिसण में अचनि था ऐं उन खां पोइ बि उहो गुप्त में अलॻि तरह जी ॻाल्हियूं कंदा आहिनि। मुंहिंजो शोषण थियो हुयो, हर वक़्तु चिखियो चिलाए वेंदो हुयो। मां हमेशह मानसिक रूप सां तनाव में हूंदी हुयमि ऐं मुंहिंजो पहिरें खां इहो दबाव न हुजण जे करे मुंहिंजे पीउ मूंसां गॾु अहिड़ी शयूं कई। उहो कॾहिं ख़ुशि कोन हूंदो हुयो, कॾहिं कंहिंखे ख़बर कोन हूंदी हुई उहो छा करण वारो आहे। मां घणी आभारी आहियां प्रभुअ जी, मुंहिंजी शादी स्थिर इंसान सां थी। मां तव्हांखे ॿुधायां थी, शानदार हूंदी आहे इहा जेकी स्थिर हूंदी आहे, उहो उन ते भरोसो कयो हर वक़्तु। यीशु जे बारे में असांखे इहा ई ॻाल्हि प्यारी आहे, हमेशह हिक सां। मूंखे अनुभव कोन थियो, मूंखे कॾहिं सॾी जेको थोरो घणो प्रेम मिलंदो हो उहो मूंखे कमाइणो पवंदो हो। प्रेम ईअं ई कोन मिलंदो आहे। मां स्वीकार कोन महसूसु कयो, सामान्य कोन महसूसु कयो। मां ॾकी करे लिकी करे रहंदी हुयमि, शर्म में, दोष में, हर तरह जे अपराध जी भावना में। पर प्रभु यूसुफ जा ॿार उन सां नफ़रत कंदा हुया, पर नफ़रत वधी वई। आमीन। मां तव्हांखे हिकु ॻाल्हि थी ॿुधाई, इहो ज़रूरी कोन्हे तव्हां सां गॾु माण्हू छा कयो, तव्हांजे लाइ प्रभु छा थो करे सघे उहो ॾिसो, इहो जाम ज़रूरी आहे तव्हांजे लाइ। याशाया 61:1 पहिरों 3 वचन ॾाढा बढ़िया आहिनि। असांजे जीवन में घणी चङाई पैदा कंदा आहिनि ऐं असां पंहिंजे लाइ भविष्यवाणी कंदे यीशु जे बारे में उन बाइबल में चयो, प्रभु यहोवा जी आत्मा मुंहिंजे मथां विधी, छो त यहोवा उन शुभ समाचार ॿुधाइण जे लाइ मुंहिंजो अभिषेक कयो आहे ऐं मां तव्हांखे ॿुधायां थो इन लाइ मोकिलियो अथई। उन मूंखे हिते मोकिलियो अथई माण्हुनि जी मन जी शांति जे लाइ, उन्हनि लाइ। प्रभु खे छड़ो तव्हांजी आत्मा में दिलचस्पी कोन्हे, तव्हांजे जीवन में कमु करणु था चाहिनि, तव्हांजे मन खे चङो करणु था चाहिनि, तव्हांजी भावनाउनि खे चङो करणु उहे चाहिनि था त तव्हां पंहिंजे बारे में अनुभव कयो सुठो, ऐं तव्हां हर हालत में अॻियां वधण लाइ तव्हांखे चङो करणु था चाहिनि ऐं संबंध बि तव्हांजा सुठा थियनि। उहे आज़ादी ॾियण था चाहिनि उन कैदियुनि खे। ऐं ॾिसो, तव्हांजी कारावास पहिरें खां ई खुली वई आहे उते, ऐं जेको कारावास दरवाज़ो खोलणु आयो आहे त उहो ऐलान थो करे कि तव्हांजो कारावास खुली वियो आहे ऐं तव्हां हिन कारावास मां ॿाहिरि था निकिरी सघो ऐं तव्हां अॼु खां खुलियल आहियो ऐं तव्हांखे माफ़ी मिली वई आहे या तव्हां आज़ाद थी विया आहियो। तव्हांखे आज़ादी मिली दोष खां, अपराध खां, शर्मा खां ऐं भावना खां, ऐं तव्हां उन बंधननि खां आज़ाद आहियो त जेके तव्हांजे लाइ लहू निकितो हुयो उहो तव्हांजो मूल्यवान थी चुको आहे ऐं तव्हां उन जे लाइ भरोसो 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 करे तव्हां उनखे चओ भरोसो करो, भरोसो करो, भरोसो करो ऐं चङा थी वञो जेसिताईं तव्हांखे नथो मिले।
ध्यान सां मिलंदो आहे, उहो ज्ञान तव्हांखे खपे। छड़ो जानकारी जी ज़रूरत कोन्हे, ज्ञान जी ज़रूरत आहे। आलसी मसीहा न ठहो। घणा माण्हू यकीन कंदा आहिनि त ॿियो कोई वचन ॿुधाए ऐं उनखे कहिड़ी आपत्ति कोन हूंदी आहे, आरामदेह वारी कुर्सीअ ते वेही करे कॾहिं बि ॿिए कंहिंखां प्रचार ॿुधंदा। मां इहो सलाह ॾींदमि, अगरि अॼु मां कुझु अहिड़ो चवां त तव्हांजे दिलि में छेद थी वेंदो ऐं तव्हां उनखे लिखी करे वञो ऐं तव्हां शायदि उनखे ॾिसंदव ऐं रिकॉर्ड बि कंदव, तव्हांखे संदेश मिलंदो, मां ईअं ई कंदी आहियां, मूंखे इहो पसंदि आहे, मां ॿुढी थी वई आहियां, मूंखे इंतज़ारु नथो थिए। पर मां तव्हांखे चवां थी त तव्हां इहो ध्यानु ॾियो, तव्हांखे इहो करिणो आहे, तव्हां पंहिंजो हिसो कोन कंदा आहियो, ॿियो कोई न कंदो। आमेन। न तव्हांखे ध्यानु लॻाइणु घुरिजे। जीअं जीअं तव्हां प्रभु जे वचन खे ॾींहं राति लॻाईंदा त तव्हांजे लाइ सचाई थींदी। तव्हां लाइ हा, मां उन जे बारे में चई सघंदी आहियां त सचमुच पंहिंजे लाइ उन कोन ॼाणियो हो, छाकाणि त उहो कमु ठीक सां कोन पियो करे। मां सोचियो प्रभु तव्हांखां मूंसां प्यार कोन्हे त कुझु मिली करे मां जेको चाहींदी आहियां त मूं वटि कोन हुजे, या प्रभु तव्हां मूंसां प्यार नथा कयो, तव्हां उन खां ज़रूर खां वधीक प्यार कंदा आहियो ऐं असांखां। पर जॾहिं तव्हां हूंदा इहो ॼाणींदा त प्रभु तव्हां सां प्यार कंदो आहे, बिना शर्त जे तव्हांखे अॻियां बीहंदो आहे ऐं तव्हांखे चवंदो आहे त तव्हां इहो कयो ऐं तव्हां सां गॾु आहे, तव्हां उन ते लंबाईअ, गहराईअ, ऊचाईअ ऐं चौड़ाईअ जे बारे में ॼाणींदा आहियो छा जेको चओ था। तव्हांखे ख़बर कोन्हे उहो केरु आहे ऐं तव्हां लाइ घणो प्यार थो करे, घणो प्यार। बाइबल हमेशह रोमियो 8 में लिखियो आहे त जेकी बि शइ प्रभुअ प्रेम कई आहे। ख़ैर, जॾहिं मां पंहिंजी सार्वजनिक सभा में सेखारणु वई हुयमि, मां 5 साल घर में बाइबल जो अध्ययन कराइणु शुरू कयो। ज़ाइफुनि जी सभा हिकु नए गिरजे में जेके सेंट लुइस में खुलियो, उहा सभा विस्पति जी सुबुह, मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थी, उन वक़्त जे लाइ शक्तिशाली वचन हो इहो। छो जे करे मुंहिंजी सेवकाई शुरू थी वई हुई ऐं प्रभुअ खां शक्तिशाली वचन चाहींदी हुयमि ऐं ॼाणींदी हुयमि त प्रार्थना कई। छा प्रचार आहे ऐं प्रार्थना न चयो आहे त मां तव्हांखे ॿुधायां प्रभु इहो चयो। ऐं मां सोचियो मां इहो ॼाणा थी प्रभु मूंसां प्यार कंदा आहिनि ऐं बाइबल बि इहे ई चए थी। इन लाइ मां सोचियो मां प्रभुअ खे इहो सेखारणु चाहियां थी ऐं मूंखे शक्ति खपे। मां बिल्कुलु ईअं ई सोचियो हो। मूंखे हाणे बि उहो पार्क यादि आहे जिते मां घुमी करे प्रार्थना पई कयां। पंहिंजो पहिरियों वचन शुरू करण खां पहिरें अॼु ताईं यादि आहे त प्रभु ने मूंखे चयो हो त उहो न जॉयस मूंसां माण्हू कोन था ॼाणणु चाहिनि। मूंखे उन्हनि सां प्यार आहे, ॼाणींदी आहियां त उन्हनि जो व्यवहार। असांखे इहे ॻाल्हियूं न ॾिसणियूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असां पाण परिपूर्ण प्रेम कंदा आहियूं त उन जे बारे में असां इहो ॾिसूं त ज्ञान कोन्हे, पर असांखे प्रेम आहे त उहो उन सां गॾु वञी करे प्रेरित थींदो ऐं उहो नेतृत्व तव्हांखे अनुभव थींदो। तव्हां सभिनीनि खे डपु अनुभव थींदो आहे। असांखे उहो सामनो करणो पवंदो आहे ऐं गोॾा न टिकणा आहिनि। असांखे ख़बर हुजे त असांखे ॾकणो न आहे, पर मां तव्हांखे ॿुधायां थी तव्हां आमेन, तव्हांखे शायदि इहो अनुभव थींदो हूंदो, पर तव्हांखे इहो करिणो आहे त तव्हां छा था कयो। पर तव्हांजे लाइ इहा जाम सुठी ॻाल्हि आहे कि तव्हां माफ़ करणु ॾिसी वठो। तव्हांजी इच्छा कोन हुजे पर त बि आमेन, तव्हांखे ज़रूरत आहे उन वचन जे लाइ करण जी। ऐं जेतिरो सचाईअ सां तव्हां कंदा त तव्हांखे उहो सम्झ में अची वेंदो जेको प्रभु था चाहिनि ऐं ज्ञान था ॾियनि। इन जे लाइ सार्वजनिक सेवकाईअ पहिरीं साल में ई मुंहिंजो मतिलबु आहे त 365 ॾींहं मां इहो सेवकाई पहिरें साल में कई। मां निजी रूप सां प्रभु सां प्रेम पई कयां, अध्ययन कयां। मां हर संभव तरीक़े सां अध्ययन कयो आहे, उन सां संबंधित वचन पढ़िया आहिनि, परिभाषाऊं पढ़ियूं आहिनि, उन जे बारे में नोट्स ठाहिया आहिनि। मां पंहिंजी बाइबल में जेको संभव हुयो उहो मां कयो आहे। मां ज़ोर सां चवणु शुरू कयो त केतिरा दफ़ा प्रभु मूंखे प्यार कंदा आहिनि। मां इहा चवंदी रहां कि प्रभु प्यार था कनि ऐं उन जे लाइ मूंखे ॾाढो प्यार करिणो आहे। अहिड़ी ॻाल्हियूं करणियूं आहिनि प्रभु उहो स्वीकार कंदा आहिनि असांजे लाइ। मूंखे
जॉइस मायर खे उहो स्वीकार था कनि ऐं उनजी सेवादारी खे स्वीकार था कनि। उहो मुंहिंजे लाइ त जेको तव्हां ॾिसो था पंहिंजी सम्झी करे उनखे ॻोल्हियो। तव्हां निर्दोष आहियो त तव्हां पंहिंजो अपराध छो था मञो? उहा भावना हटायो, शर्म सां मुक्त थी वञो। तव्हांखे कुझु न थींदो, तव्हां ख़ाली अध्ययन कयो ऐं जीवन जे अंधेरे खे रोशनीअ में बदिले छॾियो। तव्हां में उत्साह वधणु शुरू थी वञे ऐं तव्हां उहो शैतान खे चओ त तूं मुंहिंजो इस्तेमालु न करे सघंदे ऐं तोखे इहो कोई हक़ कोन ॾिनो आहे। मां सुठो भरोसो कयां थी ऐं लड़ाई थी लड़ां कि तव्हां सहमत कोन थींदा, पर तव्हांखे ॿुधायां थी त गिरजे में वञी मां प्रचार कयो, तव्हांखे लड़णो आहे सचाईअ जे लाइ। जॾहिं तव्हां गिरजे में हुजो, ॿियो कोई तव्हांजे लाइ प्रचार करे रहियो आहे, बल्कि संकट जी घड़ीअ में, तॾहिं तव्हां दुखी आहियो ऐं तव्हां सां गॾु केरु कोन्हे, सभई तव्हांजे ख़िलाफ़ हुजनि, अहिड़े वक़्त ते तव्हां ॻाल्हियुनि में ॾकी करे न रहो ऐं तव्हां चओ त मां ॼाणा थो मसीह में केरु आहियां, मसीह में, ऐं मां खटी रहंदमि छाकाणि त पवित्र आत्मा मूंसां गॾु आहे। उनजी गारंटी ॾिनी अथई ऐं गारंटी प्रिय आहे। मूंखे गारंटी मिली वई आहे ऐं मां उहो ठही वेंदमि जेको यीशु चवंदा आहिनि त मां ठही वञा, ऐं मूंखे उहो मिली वियो आहे जेको मां चाहियां थी। ऐं उहो चवंदा आहिनि कि तव्हां इहो करे सघंदा आहियो। उन जे लाइ तव्हां इहे शैतान खे भॼाए छॾियो कि उहो तव्हांजी न ॿुधंदो। रख जे बदिले सिंगार ॾींदा आहिनि, शौक़ जे बदिले आनंद ॾींदा आहिनि, बोझिलता जी भावना जे बदिले सृष्टि जी पोशाक। उहो असांखे धर्म जो वण ठाहिण था चाहिनि जेके प्रभु न लॻायो आहे। प्रभु इहो सभु छो कंदा आहिनि? तव्हांजी महिमा थिए उन जे साम्हूं, छड़ो हुनजी। ख़बर अथव अॼु प्रभु जी महिमा थी हुई, जेकी ज़ाइफ़ां गवाही ॾिनी आहे उहो केतिरे बुरे हालत में हुई ऐं प्रभु उन जे लाइ छा कयो हो? तव्हांजे थियल बदलाव सां प्रभु जी महिमा थींदी आहे ऐं प्रभु जे अनुग्रह जी ट्रॉफी आहे। असां प्रभु जी ट्रॉफीज़ जी अलमारी जी ट्रॉफी आहियूं स्वर्ग में। ॾिसो उन तव्हांजे लाइ छा कयो। ॾिसो इफिसियु 2:10। अचो हिकु नज़र ॾिसूं था, छो त असां उन जा बणायल आहियूं, उन जी कारीगरी आहियूं। उन भले ई कम कया आहिनि जंहिंजे लाइ नए सिर सां उन ॼमियो आहे ऐं तव्हांखे उहो ॾिनो। प्रभुअ न पहिरियों असांजो करण लाइ तयारु हुयो ऐं रस्ते में हली करे जेको तयारु कयो आहे उहो असांजे लाइ आहे, असांजे मथां आहे। सभई तो सुठो जीवन जियूं। संभव आहे केरु चवंदो हूंदो मुंहिंजो जीवन हासिल सुठो करिणो आहे त मूंखे ॿुधायो। मां हिकु सवाल थी पुछां तव्हां खां। तव्हां मूंखे हिकु ॻाल्हि ॿुधायो, तव्हां कंहिंजे मथां भरोसो कंदा आहियो? कहिड़ी ॻाल्हि कंदा आहियो? मां इहो वरी चवां, कंहिंजे मथां भरोसो कंदा आहियो? कीअं ॻाल्हि कंदा आहियो ऐं कीअं सोचींदा आहियो? मां मञा थी त असां पंहिंजो मुंहुं खोलींदा आहियूं ऐं शक्ति वधाइण लाइ असां घटि में घटि चऊं। जीवन ऐं मौत जी शक्ति ज़बान में हूंदी आहे। पंहिंजे बारे में ॻाल्हि करण जी तरक़ी सां तव्हां जीवन ऐं मरण में ॾिसंदा आहियो। आईंदा कॾहिं ईअं न चवंदा कयो मां चरियो आहियां, मां पागल आहियां, मां मोटी आहियां, मां बदसूरत आहियां, मां ॾकी वई आहियां, मूंखे सम्झ में नथो अचे, मां इहो ग़लति थी कयां। पर जेको बि कयो था प्रभु चए थो तव्हां पाण खां मथे अचो, पाण खे भुलिजी वञो, ॿाहिरि निकिरी अचो, उहो सभु विसारे छॾियो, सभु भुलिजी करे उहो मथां नज़र रखो ऐं मसीह वटि अचो तव्हांजी जॻह ते ऐं चओ मां ॼाणींदी आहियां मां पाण केरु आहियां। मूंखे यादि आहे मसीह में मां केतिरी उत्साहित थी वई हुयमि जॾहिं मां इहा ॻाल्हि सिखणु शुरू कई। 20-25 साल पहिरीं, घणनि साल ताईं त इहा धार्मिक इंसान रहण खां पोइ बि कॾहिं कहिड़ी शांती ऐं आनंद कोन थियण खां पोइ ॼाणींदी आहियां त प्रभु मूंखे प्यार कंदा आहिनि ऐं इहो प्यार कोई मूंखां खसे नथो सघे। ऐं इहो चाहे मूंसां गॾु जेको बि थियो हुजे, चाहे मां जेको बि कयो आहे, मां मसीह में हिकु नई सृष्टि हुयमि। पुराणी ॻाल्हियूं विसरी वई आहियां ऐं सभई ॻाल्हियूं बिल्कुलु नयूं थी वयूं आहिनि। इहो ई मां मटिजी वई आहियां ऐं इहो संभव हो। मां मटण जे बारे में उत्साहित आहियां। प्रभुअ जो धन्यवाद आहे। उन जी महिरबानी जे बिना मां ॿिए साल ताईं इन वक़्तु सुठे बहितर हालत में हुयमि जॾहिं
त तव्हांखे सम्झ में अचे त तव्हां सभा में आहियो ऐं बहितर महसूस था कयो, तव्हां इन शयुनि जो ज्ञान पायो ऐं तव्हांखे अनुभव थींदो सुठो ज़रूरु। मां होॾे कोन आहियां जिते मूंखे हुजणु खपे। प्रभु जी महिरबानी। आमीन। अॼु इन दुनिया में निस्देह पहचान जो संकट लिखल आहे। भ्रमित हुजण जी प्राकृतिक सामाजिक अवस्था जेकी भूमिका जे बारे में उलझन आहे इन संसार में। अगरि माण्हू इहो कोन ॼाणे था सघनि त उहो केरु आहिनि मसीह में, उहो पंहिंजी सुञाणप विराए वेठा आहिनि ऐं आशाउनि में पैदा थींदी उन्हनि खे सम्झ में न ईंदी त जेको भरम जी अवस्था भूमिका जे बारे में उलझन समाज में परेशानी करे थी त तव्हांखे सम्झ में अचे उहो केरु आहिनि, छो था करनि। तव्हांजी जेकी कोशिश आहे त उहो कोन था कनि, पर ॾाढी गड़बड़ी पैदा थी वई आहे हिन में। असां माण्हुनि खे ख़ुशि करण जी कोशिश कंदा आहियूं, पर उहो ठाहिण जी कोशिश कंदा आहिनि ऐं सभई सोचींदा आहिनि त असांखे उहो हुजणु घुरिजे। मूंखे इहो ढोंग लॻंदो आहे त जीवन में असां अहिड़ी ॻाल्हि कयूं ऐं घणा धार्मिक थियण जी कोशिश बि कंदा आहिनि। मां सॼो साल बाइबल पढ़ी, कलाक भाषाउनि में प्रार्थना कंदी हुअमि, इहो कयो हो कयो, प्रार्थना कई, सभा कई, हे कयो, कलाकनि जा कलाक वेही प्रार्थना करण जी कोशिश कंदी हुअमि। हर ॾींहुं कलाक में मां नियम ठाहिया, पर धार्मिक कम लाइ नियम न हूंदा हुया मुंहिंजे लाइ। मुंहिंजो मतिलबु प्रचार करण जे लाइ वञण खां पहिरियों मां अभ्यास कंदी हुअमि ऐं बुखी रही करे प्रार्थना कंदी हुअमि, घुमंदी फिरंदी हुअमि, प्रार्थना कंदी हुअमि। मूंसां गॾु इहो थियो। मां इहो चवंदी हुअमि, छो मुंहिंजो अभिषेक नुक़सान वारो थो थिए, छो मुंहिंजो अभिषेक न थियो आहे ऐं मां इहो दीवानोपन छो थी रखां त मूंखे सम्झ में न पियो अचे त मां छा थी कयां। पर जेकी समस्या हुई उहो उन ॻाल्हि जी न हुई। लॻभॻि 4 ॾींहं थिया हुया। उन जो करण खां पोइ ख़बर अथव ईअं चवंदी आहियां त इहो कमु कोन थियो। मञियो त मां थकिजी पवंदी हुयमि, ख़तमु थी वियो, छो त इहो प्रभु जे हथ में हुयो, मुंहिंजे हथ में कोन हुयो। मां तव्हांखे प्रभावित नथी करणु चाहियां, मां तव्हांखे सच थी ॿुधायां जेको प्रभु मुंहिंजे लाइ चवंदा आहिनि ऐं मां उमेद कयां थी। मां तव्हांखे इहो संपूर्ण तरीक़े सां कोन थी चवां, बल्कि इहो थी चवां छा करे सघंदी आहियां। अवस्था में कहिड़ी हालत हुई, पर बदिली वियमि। मां पंहिंजी आवाज़ खे सुठो ठाहिण जी कोशिश कई। मां इहो कोशिश कई पंहिंजे आक्रामकता ते काबू करण जी। मां प्रभुअ खे चयो त मूंखे सुठो आवाज़ ॾे। मां हिन लाइ प्रार्थना कई ऐं माण्हुनि ते गुस्सो कंदी हुयमि हमेशह। मां छड़ो इहो चाहींदी हुयमि त कहिड़े बि शहर में वञा ऐं सभिनीनि जे लाइ इहो शब्द चवां, हिकु वचन ॾियां, कुझु चमत्कार कयां ऐं वापसि अचां। पर न, सभिनीनि खे ॾाढो इहो पवंदो हुयो। पर मां तव्हांखे ॿुधायां थी, ॻाल्हियूं ॿुधायां थी, सुधारण लाइ मां छा कयो हुयो, छा 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 पर जेको बि मां कोशिश कई उन जो परिणाम ॿुधायो हूंदो। मुंहिंजो पुटु मूंसां गॾु 10 सालनि ताईं यात्रा करण खां पोइ हिकु ॾींहुं मूंखे चए थो, कहिड़ो तव्हां लेख ॾियण वारी आहियो। उन्हनि चयो त छो त चाहे तव्हां जेको बि चओ, मूंखे ख़बर आहे तव्हां आख़िर में उहो ई सेखारण वारी आहियो, पंहिंजे लाइ मरो, सिधा थी वञो ऐं ओड़ो व्यवहार कयो जीअं प्रभु तव्हां खां चवनि। जीअं तव्हांखे ख़बर अथव, तव्हां इहे ॻाल्हियूं करणु बंदि कयो। उन में ख़ुशि रहो जेके आहियो तव्हां, उन में ख़ुशि रहो, उन में आतुत रहो। ख़ूबसूरत आहियो तव्हां उन तरीक़े सां। तव्हां ॾिसो, पंहिंजे ज़रिए ठही करे कंहिं शइ खे ॾिसी करे तव्हां चओ सचपच आमीन। परिपूर्ण ठहण जी कोशिश करणु बंदि कयो। अगरि तव्हां में यादि रखण जी योग्यता कोन्हे त तव्हां उहो यादि करण जी कोशिश बंदि कयो बाइबल खे, छाकाणि त ॿियो करे थो। हिकु कहाणी जेकी मूंखे ॿुधाइणु पसंदि आहे, मां चवां थी त हालांकि हिकु दफ़ो ॿुधायां थी, हाणे वरी बि मूंखे इहो यादि अची वियो आहे त हिकु दफ़ो हिकु सभा में मां हिकु ज़ाइफ़ा हुई ऐं यादि करण जी प्रतिभा कई। उन चयईं त मूंखे मंच ते अची करे भॼन ॿुधाए, पर हुन चयईं ॾाढो प्रभावशाली हुयो त थोरी ताड़ियूं वॼियूं हुयूं, पर मूंखे ख़बर हुई त उहो उत्साहित कोन हुई, उहो इहो पई करणु चाहे। ॾिसो, असां माण्हू जेके हूंदा आहिनि, घबराहट थी वेंदी आहे त असां छा था कयूं उते बीह करे। मसीह में केरु आहियूं, असांखे ॿुधण जी ज़रूरत न हूंदी आहे। उहो प्रतिभा जो आनंद
साम्हूं अची वेंदो आहे त मां उन्हनि खे ॿुधायां पई त इहे ॻाल्हियूं न सिखो, त मां तव्हांखे ॿुधायां थी त इहो छा थींदो आहे, उन जे करे उनखे इहो कई। मां गिटार वॼाइण सिखण जी कोशिशि कई। मुंहिंजी हिकु पाड़े वारी हुई जेके पासे में रहंदी हुई, ऐं उन मूंखे चयईं अॼु सुबुह जो हुते अच, ऐं उन मूंखे सेखारियईं त कीअं ॻाइबो आहे ऐं कीअं वॼाइबो आहे। मां हिकु गिटार वरितो ऐं उन मूंखे सम्झाइण जी कोशिशि कई छा करे रहिया। मुंहिंजी आङुरियूं उन में अटकी पयूं, नंढी नंढियूं आहिनि, त मां उहो न पई वॼाए सघां। मुंहिंजे हथ जेके हथ न पिया पहुची सघनि, मां तव्हांखे ॿुधायां थी गिटार पकड़ण लाइ वॾो हथु हुजणु खपे, ऐं संगीत में फैलाइण लाइ उहा जेकी शइ हुजणु खपे उन कम जे लाइ। आमेन। तव्हां उन शइ जो मज़ो वठी था सघो जंहिं महिल तव्हां व्यस्त हूंदा आहियो उन वक़्त ते, ऐं जंहिं महिल तव्हां व्यस्त हूंदा आहियो त तव्हांखे सम्झ में ईंदी आहे तव्हां केरु आहियो उन में। तव्हां सुठा आहियो मसीह में। तव्हां उन जहिड़ा थियण जी कोशिशि कंदा रहंदा आहियो, पर ॿिए कंहिंजे लाइ ठहण जी कोशिशि कंदा आहियो। तव्हां पूरी तरह उहो कोन थी था सघो। मूंखे ख़बर आहे मां मसीह में शानदार आहियां, मां कुझु करे थो सघां। सच चवां मूंखे इहो भॼन यादि थो अचे त मां उते वञी करे वेही रहां। मां चयोमांनि मुंहिंजी भेण जी उपा ॾाढी सुठी आहे। मां चयो पर मूंखे चवण जी इच्छा थी रही हुई त मां हिकु बि भॼन यादि कोन कयो आहे, ऐं माण्हू खोल ताड़ियूं था वॼाइनि उते। उहे असल में मुंहिंजी योग्यता जे लाइ ख़ुशि हुया। तव्हांखे अचरज थींदो आहे त तव्हां कीअं आहियो ऐं तव्हां कीअं माण्हुनि जे प्रति लगाव था रखो, ऐं कॾहिं कॾहिं विनम्रता सां गॾु तव्हां इहो ॿुधंदा आहियो ऐं तव्हां छा करे रहिया आहियो। ॿुधायो। शैतान खे आत्मविश्वास वारा इंसान नफ़रत आहे। मां तव्हांखे ॿुधायां यीशु आत्मविश्वास में हुया। उन्हनि यीशु ते इल्ज़ाम लॻायो निंदा जो। धार्मिक माण्हू उन जे पुठियां पिया हुआ त असल में शैतान उन धार्मिक माण्हुनि जे ज़रिए अहिड़ी काई जॻह छिपियल न आहे जिते शैतान धर्म में कुझु न चए। आमेन। यीशु कुझु ॻाल्हियूं चवंदा हुया जीअं मां ऐं मुंहिंजा पिता हिकु आहिनि। मां पिता हिकु ॼाणींदो आहे। इब्राहिम खां पहिरीं खां ई मां आहियां। मां छोड़ो उहो ई कंदो आहियां जेको पिता चवंदा आहिनि मूंखे करण जे लाइ, ऐं मां जेको पीउ खे चवंदा ॿुधंदो आहे त मां ॼाणींदो आहे त मां कीअं खां आहियां ऐं ॼाणींदो आहियां मां छा करण जे लाइ मोकिलियो वियो आहियां। मां ॼाणींदो आहियां किथे वञा त मूंखे ख़बर मां इहो करे रहियो आहियां, मां कोन। ऐं ख़ाली उन ॿुधाई त उन जी योजना हुई मूं वटि अचण जी, ऐं उन निंदा जो दोष लॻायो हो। हमेशह आग्रता हुजण जे पुठियां बि उहो कारण हूंदो आहे शैतान जो। आत्मविश्वास वारा इंसान उन खां नफ़रत कंदा अथसि। इन करे माहिर पसंदि कंदी आहे पाण खे। अगरि मां चवां मां घटिया कहिड़ी आहियां, मूंखे पाण सां नफ़रत आहे, मां ॾाढी नीच आहियां, तॾहिं शायदि उन्हनि अख़बारनि में मुंहिंजी तस्वीर छपाई हुई। कुझु सुठो थियो, पर जॾहिं उहो व्यवहार कंदा आहिनि त जॾहिं ॼाणींदा आहिनि त उहो केरु आहिनि ऐं असां आत्मविश्वास में आहियूं। ऐं तव्हांखे इहो भरोसो करणो आहे त तव्हां बाइबल में असांजे बारे में छा लिखियो आहे, ऐं शैतान इहो कमु कंदो आहे। तव्हां पंहिंजो पाण खे छा था सम्झो? मां पंहिंजो पाण में कुझु कोन आहियां, पर प्रभुअ जी अहसानमंद आहे, ॼाणींदी आहियां। मां उन जे बारे में ॼाणींदी आहियां। मूंखे परवाह कोन्हे त कोई मूंखे पसंदि करे थो या न, पर उन जी छा आहियां मूंखे ख़बर आहे, ऐं मां चुप करण वारी कोन आहियां। मां प्रभुअ लाइ चवंदी रहंदमि ऐं धर्म जो प्रचार कंदी रहंदमि, ऐं हमेशह उन्हनि जे लाइ हिकु नई प्रचार ठहंदमि ऐं सृष्टि ठाहींदमि, अभिषेक कंदमि, बुलावो हासिल करे मुक्त थींदमि। जो वचन असांखे सेखारींदो आहे इफिसू 1:4 में प्रभु असांखे पंहिंजे लाइ पंहिंजो सम्झी करे ॻोल्हियो आहे। इहो सचीअ में हैरान कंदड़ ऐं आराम ॾियण वारो आहे। जरा सोचियो, प्रभु जी तव्हांजे लाइ ख़ासि योजना आहे। मसीह में उन खां सुठी पहचान कोन हूंदी आहे। मां मञियां थी त जेकी पहचान चोरी कई वई आहे, सचुपचु ॼाणींदा आहियो त उहो केरु माण्हू आहिनि, ऐं उहो
ऐं जेके पंहिंजे मुक़ाबले करण वारी समय सां खां नथा ॼाणे सघनि। इन करे तव्हांखे ॿुधायां थी त जेके ॼाणियो पाण खे त तव्हांजी ॾाढी महिरबानी ऐं तव्हांजो ॾींहुं सुठो हुजे मसीह में। तव्हां खे शायद ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दर कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिं करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीह जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।